नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॿुधाईंदा हलूं त शहीद इरफान जतोई जे अदालतुनि खां मथां क़त्ल ख़िलाफ़ AIG आफ़िस सखर अॻियां धरणो हणण ते 60 ॼणनि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे। सखर पुलिस तरफ़ां इरफान जतोई खे मारण ख़िलाफ़ AIG आफ़िस सखर आॾो धरणो हणण जे ॾोह में GS सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं जस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी समेत 60 अणॼातल माण्हुनि ते बग़ावत जी FIR दाख़िल कई वई आहे। इरफान जतोई जे खून सां इंसाफ़ लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिं ते पुलिस बग़ावत जो केस दाख़िल करे वरितो आहे। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं त शहीद इरफान जतोई जे अदालतुनि खां मथां क़त्ल ख़िलाफ़ AIG आफ़िस सखर अॻियां धरणो हणण ते 60 ॼणनि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे। सखर पुलिस तरफ़ां इरफान जतोई खे मारण ख़िलाफ़ AIG आफ़िस सखर आॾो धरणो हणण जे ॾोह में GS सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं जस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी समेत 60 अणॼातल माण्हुनि ते बग़ावत जी FIR दाख़िल कई वई आहे। इरफान जतोई जे खून सां इंसाफ़ लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिं ते पुलिस बग़ावत जो केस दाख़िल करे वरितो आहे।